वअला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, अल्लाह जा करो करम की एहसान जे मालिक रब असांखे पंहिंजे हबीब मुस्तफ़ा करीम जे गुलामनि जी जमात में बनायो आहे। अॼु असांजे लाइ हिकिड़ी ख़ासि महिरबानी आहे जो मावान महफ़िल आहे। गॾोगॾु अल्लाह जे हबीब जी असां गुनहगारनि ऐं करमी जमात जे मथां वॾो एहसान आहे। दिल सां ॿुधी न ॿुधाया एहसान ॻायूं उहे बि थोरा आहिनि। वार वार एहसान ॻाए त थोरो आहे। अल्लाह जा करम आहिनि साईं जे मथां, अल्लाह जी महिरबानी थियो। साईं फरमाईंदा आहिनि त जीअं दुनिया में असांखे अज़ियतूं पहुचंदियूं आहिनि त मालिकनि जी तरफ़ां महिरबानियूं बि ओॾियूं वॾियूं थींदियूं आहिनि। एहसान अल्लाह जा वरी ओॾा वॾा थींदा आहिनि। रब जा एहसान थिया जो तव्हांखे यादि हूंदो हिकिड़ो माण्हू ईंदो हुयो, सालानो उर्स शरीफ़ थींदो हुयो त साईं करीम जो मुबारक कुर्तो जुबो मुबारक उन्हनि जे ख़ानदान में 300 सालनि ताईं बाबूबन करीम जो जुबो हुयो। उन्हनि वरी हुज़ूर क़िबला आलम साहब जो कोई साईं असां में को माण्हू अदब करण वारो न आहे, सो वो जुबो मुबारक असां तव्हांजे हवाले अॼु जीअं तव्हां शरीक आहियो त मुंहिंजे नबी जो जुबो मुबारक बि तव्हांजे साम्हूं महफ़िल में वेठा आहियूं थिया त बयान हलंदो पियो मुंहिंजे नबी जो मुबारक जुबो असांजे अखियुनि जे इंशाअल्लाह। मां सैयदज़ादे के पासे में विहारियो आहे त जेॾीमहिल महफ़िल पूरी थींदी साईं खे चवंदासीं सैयदज़ादो असांखे हिन जी ज़ियारत करायो। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान इन जी तव्हांजी मुबारक करम बालाए करम आहे। हिन जमात जी हुन हबीब जी दरबार में कबूलियत जी निशानी आहे। अल्हम्दुलिल्लाह कबूल पई थी वियासीं। असां गुनाहगारनि जी गुलामी कबूल पई आहे। असां कातिल जी क़ाबिल कबूल त न आहियूं। असांजा अमल अहिड़ा न आहिनि जो हुज़ूर जी दरबार में कंध खणी सघूं। अहिड़ा असांजा अमल कोन्हनि के असांजी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री आहे। क़ाबिल कबूल न आहे, पर उन्हनि जो एहसान आहे जो असां कातिल खे कबूल फरमायो अथनि। अल्हम्दुलिल्लाह। अॼु मुंहिंजी दिलि में चाहे थी त तकरीर करणी आहे त वाखाण मुंहिंजे नबी जी करणी आहे। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जे मुंहिंजे वार मुबारक जी ज़ियारत कई, जे मुझे जुब्बे मुबारक जी कपड़े की ज़ियारत कई, उन जण के मुंह मोहम्मद मुस्तफा करीम की ज़ियारत कई।
अल्लाह ताला मुझे नबी के पाकीज़ा बनायो है। सुभान अल्लाह। मुझे नबी जेड़ो बेमिसले बेमिसाल ॿियो दुनिया में आहे कोन्हे। जेड़ी सन जी सूरत बेमिसाल, तेड़ी सन जी सीरत बेमिसाल, महबूब जो चेहरो मुनव्वर, सन जी पेशानी बेमिसाल, गुलाबी दिल बेमिसाल, सन जा गाढ़ा चप मुबारक बेमिसाल, मोतिन जेड़ा दंद बेमिसाल, सन जा गुंडीदार कारा कारा जुल्फ बेमिसाल। लेकिन कदे कुल्हन ते पवंदा हुया, कदे कुल्हन का हेठ लहींदा हुया, यदरे को अला मिन कबैर करे करे एदा वडा वार साईं जा थी वेंदा हुया जो कुल्हन जे विच में फणिन में हलंदा हुया त पोइ ये थक हणंदा हुया। सुभान अल्लाह। रजी सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अभी जो जंग ते वेंदा हुया, 2 महीना सफर कंदे 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 साईं करीम हुसैन जा वार मुबारक वडा थी वेंदा हुया। घोड़े ते ईंदा हुया, घोड़े ते सवार हलंदा हुया, सन जा वार मुबारक केमल मथे थींदा हुया, केमल हेठ थींदा हुया, सन जो चेहरो तमाम हसीन। सुभान अल्लाह। हाय हाय। रजी सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुना के बयान है। सुभान अल्लाह। मुझे नबी के अल्लाह जेको जमाल दिनो, जेको कमाल दिनो, जेका इज्जत दिनी, जेका शोहरत दिनी, जेका अल्लाह मुझे महबूब मुस्तफा करीम के दुनिया में आखिरत में ऐं साईं मुझा इंसानन में, जिन्नन में, मलाइकन में, जानवरन में, परिंदन में, चरिंदन में, तमाम मखलूकात में जेकरे वडे में वडी इज्जत वाली, कमाल वाली, हैसियत वाली का जात आहे तो तुझे मुझे महबूब मुस्तफा सुभान अल्लाह। हाय हाय। सुभान अल्लाह। हजरत सैयदना काजी अयाज रहमतुल्लाह अलैह किताब शिफा काजी अयाज जो मुझे हथ में आहे, काजी अयाज रहमतुल्लाह अलैह फरमायो तो मुझे महबूब मुस्तफा जेड़ो अल्लाह ताला ॿियो को माण्हू पैदा ई कोन फरमायो। सुभान अल्लाह। जेको वाखाण पे कयईं त चवे तो इल्म अय्युहल मुहिब्बु लिहाज़िल नबिय्यिल करीम। सुभान अल्लाह। ओ इन महबूब सां मोहब्बत रखण वारो ॿुधो, तव्हां सां नबी जी तारीफ़ ॿुधो कया। ज्ञान मिलिया तव्हांजो। तव्हांजे साम्हूं हाणे मां पंहिंजे नबी, पंहिंजे महबूब, पंहिंजे मुस्तफा जी वाखाण थो कयां। सुभान अल्लाह। अल्लाह ताला हबीबन करीमन खे जेके ख़साइल ॾिना, जेको कमाल ॾिनो, जेको जमाल ॾिनो, जेका कुवत ॾिनी, मुझे महबूब जे इल्म के अल्लाह बेमिसाल बनायो, इल्म में बेमिसाल बनायो, मुझे महबूब जी शुजाअत के बेमिसाल बनायो, मुझे मुस्तफा जी अजमत के बेमिसाल बनायो, सदन के नाले के बेमिसाल बनाए, मुझे महबूब मुस्तफा जी औसाफ के बेमिसाल बनाई। जिए सदन जो कल्ब मुतहर हुयो, तिए सदन जो चेहरो मुतहर हुयो, तिए सदन जो जिस्म जो अंग अंग मुनव्वर ऐं मुअत्तर। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सैयदना काजी अयाज रहमतुल्लाह अलैह गणाए तो मुझे महबूब की कहिड़ी वॾियूं ख़ुसूसियत अता फरमायो हुयो। गाए गाए थकिजी पवंदासीं, मुझे नबी जी वसफ़ूं खुटंदियूं कोन। ऐसा त साईं मुंहिंजा जेके माण्हू वेठा आहियूं गफ़ारी मस्जिद में, फताबाद शरीफ में, दरबार राजा में, असां सभई गॾिजूं हेतिरा सारा माण्हू आहियूं, पर सॼी दुनिया जा 6.25 अरब माण्हू, 7 अरब माण्हू ज़मीन जे मथां रहनि था, सभई गॾिजी पवनि, हयातियूं पूरियूं थी वेंदियूं, मुंहिंजे नबी जी वाखाण पूरी कोन थी सघे। सॼी दुनिया जा माण्हू गॾिजनि, सॼी दुनिया जे पननि खे कागज़ बनायो वञे ऐं उन्हनि जे तारियुनि खे कलम बनायो वञे, दुनिया जे समुंडनि खे स्याही ऐं साईं मुंहिंजा मस बनायो वञे, सभु माण्हू गॾिजी वेही मुस्तफा जी वाखाण लिखणु शुरू कनि, पर मुंहिंजे नबी जी वाखाण जी इब्तिदा कोन करे सघंदा। सुभान अल्लाह।
सुभान अल्लाह। मुझे महबूब मुस्तफा करीम अल-खुल्लतो अल्लाह ताला खिलत अता फरमाई। मुझे महबूब केवल इस्तिफा अल्लाह ताला सजी दुनिया में झूठे पंहिंजो महबूब बनायो है। मुझे महबूब के अल्लाह मेराज अता फरमायो। वर रुया के नबी के एड़ो शान न मिलियो जो वो तूबतू में ही अल्लाह जो दीदार करे सके। जो मुझे महबूब जो कमाल जो मुस्तफा करीम के रब पंहिंजे साम्हूं पे आए पंहिंजो दीदार करायो। वरी जो सुभान अल्लाह। दनो अल्लाह मुस्तफा के दना फतदल्ला वारो कुर्बता फरमायो। कुर्बता फरमायो दना फतदल्ला वारो अल्लाह जेको मानो नफिल अदा कंदो आ। सही बुखारी शरीफ की हदीस हदीस कुदसिया ध्यान हुरिया तवाजो। अल्लाह नबी फरमायो त जडे अल्लाह के राजी थींदो आ उन जे इबादतुन जे उन जे रियाज़तुन जे संबा अल्लाह जडे उन ते राजी थींदो आ यतकर्रबु इलैहि बिन नवाफिल नफिल पढ़ंदो आ पढ़दे पढ़दे वो अल्लाह जे करीब थी वेंदो आहे। सुभान अल्लाह। तो फरमाया कुंतु समिअहु अलज़ी यसमअु बिही जे एडो मुझे करीब थी वेंदो आहे तो मां अल्लाह उन जा कन बणजी वेंदो आ जैसा ॿुधंदो आहे। मां अल्लाह उन जूं अखियूं बणजी वेंदो आ जैसा ॾिसंदो आ। मां रब उन जा हथ बणजी वेंदो आ जैसा ढलींदो आ। मां अल्लाह उन जा पेर बणजी वेंदो आ जैसा हलंदो आ। हे आम इंसान जी ॻाल्हि आ। सुभान आम बुज़ुर्गनि जी ॻाल्हि आ वलियनि जी ॻाल्हि आ जिन खे अल्लाह पंहिंजो कुर्ब ॾिनो। सुभान अल्लाह। बड़ा बड़ा नाला खड़ा ते शान तो बयान दे बाबू मिलाई सुने जो। पीरा ने पीर दस्तगीर जो कलंदर लाल शाहबाद जो मिठे पीर जो रोज़े घड़ी राबर जो अल्लाह जे वलियन जो जिन के अल्लाह पंहिंजो कुर्ब ॾींदो आ उन्हनि खे दुनियावी कुर्ब नसीब थियो तो उन्हनि जूं अखियूं बेमिसाल उन्हनि जो ॿुधण जी सिमात बेमिसाल उन्हनि जे सोचण जी सख बेमिसाल उन्हनि जे हलण उन्हनि जे कदम कदम में रब जो नूर अची वेंदो आ। उहे हबीबन करीमन फरमायो त रब तो फरमाए जॾहिं उहे दुआ दे ला हथ खणंदा आहिनि चवंदा आहिनि मुंहिंजा मौला हीअ शइ अता फरमा। रब तो फरमाए उन्हनि जा हथ मां मोटा ईंदो न हा छा शइ घुरंदा आहिनि मां रब अता करे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह दर्जो ॾींदो आ। सुभान अल्लाह। पीरा ने पीर दस्तगीर महबूब सुभानी जो हिकिड़ो ख़ातिम हुयो गुस्ताखी कई तो उन जे मथा अल्लाह डमरियो तो उन खां विलायत कसजी वई। ॿियो ईसाइनि जे साईं मुंहिंजा खिंज़ीरनि खे चारण में महसूस थी वियो। उन जा मुरीद हुया जेके पीरा ने पीर दस्तगीर जा ख़ातिम हुआ। तक़दीर तब्दील थी वई उनजी उन्हनि जी ख़िदमत ते तबी वाक़ियो मां मुख़्तसर थो कयां तो उन्हनि ते हज़रत दस्तगीर सुनो राज़ी थियो। साईं ने फरमायो त घुरो अने जा शइ घुरंदो तव्हांखे अदा थो कयां। साईं ॿियो कुझु न खपे असांजे मुर्शिद ते तव्हां नाराज़ थिया आहियो हाणे दुआ घुरो त असांजे मुर्शिद खे वरी मिलायत वापसि सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ख़बर हुई त दस्तगीर जी दुआ क़बूल थियणी आहे। अॼु जो मौलवी तो रही वियो थोरी सदी जो मुला तो रही वियो जो वलियनि जी शान जी ख़बर ई न पवे। खबर हुई त अल्लाह वारनि जो शान छा आहे। की मदद करूं निमाणी अची रस जान जिलानी सुभान अल्लाह। वारिस आही विलियन जो तुआ दिलदार दिलियन जो तुआ सरदार वलियन जो ओ तू आई पीर नासानी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुर्शिद असांजी माफ़ी में साईं फरमायो ने तकदीर बुरी आ रब लिखी छॾियो आ। रब लिखी छॾियो आ त उहो ईमान ते उनजो ख़ात्मो न थींदो। माण्हू चयो त जंहिं महिल ईमान ते ख़ात्मो न थींदो त पोइ तोखे अल्लाह विलायत छो ॾिनी आहे। सुभान अल्लाह। खण दुआ घुर रब जे हबीब फरमायो त तव्हांजा वली दुआ घुरंदा अल्लाह क़बूल फरमाईंदो। सुभान अल्लाह। केॾा सोने दस्तगीर दुआ जे हथ खया आहिनि हथ खणण जी देर आ
रब फरमाए उनजा समूरा गुनाह अल्लाह बख्शे माफ करे छया बुरी तकदीर जेका लोहे महफूज में लिखल हुई अल्लाह वाले हथ खजाइन दुआ घुरिया रब उनजा समूरा गुनाह बख्शे माफ करे छया एक कुर्ब हुयो ए यतकर्रबु इलैया बिन नवाफिल नफिलन जे सदके अल्लाह पानो कुर्ब अता फरमायो जो उम्र सुनो फारूक आजम मदीने में भी हजरत सारिया के हजारन मेलन दे बंदते किसे वफो सदे वफो पानो आवाज पहुंचाए वफो ए उम्र के नफिलन जे करे रब जो कुर्ब नसीब जो ए हजरत इस्माइल साईं बयान होए वारो बिन विकुल में मदीनो पहुंचाए छड़े जो एलोरे शरीफ वारो गुजरीगा लट पानी ते रखे जो पानी दे लट तले बची है गुजरीगा के हज कराने दे ला पार उगाए बचे थी सुभान अल्लाह अजीज सुभान अल्लाह ए अल्लाह वाला जो कुर्ब वाले को रब नफिल पढ़ने दे करे उन्होंने क्या अता फरमाए जो उनके अल्लाह ताला के कदम में बरकत विछाई उनके दिसन में उनके अखर में कन्न में अल्लाह का जो नूर दिखायो अरे इनके नस्ल के करे ये कुर्ब मिलो जब आनो के वली दी गाल समझ में नथी अचे तो कुरान खोल सूरह नमल पढ़ आसे वो ख्याल वाक्य पढ़ कि अल्लाह ताला को जो नूर अता फरमाए बिल्किस जो दख्त आसब बरखिया चुनन का तेज बदन देवर का वधीक कुवत रखवा आया उन्हन में एरी ताकत न हुई जब रब का जो कुर्ब दिनो अख चुनता अकल में आसब बिल्किस जो दख्त सुलेमान अलैहिस्सलाम के आदो आने रखो सुभान अल्लाह केड़ो करामत बुधाया अल्लाह वाले केड़ो जिक्र किया सुभान अल्लाह मोइदा तू तो मेरी दसा छापे तू न मनी तो भली न मनी तो असा तो मन का आयो सुभान अल्लाह आयो वाले ससलो सब खैर मदीदा आयो हाय दिल पर संते कावल कलसा कलब जन कबाब जो हलाए छाते मगज छो खराब सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि या नफिलन वाले कुर्ब जी गाल बुधाई यार कितना दरवाजा खुलिया पे हर एक जिला तू मेहनत कर अल्लाह जो कुर्ब तो खेल नसीब है सुभान अल्लाह मुझे दिल चाहे थी तो मुझो मुर्शिद करीम जो हर करमी फकीर अल्लाह जो मुकर्रम बारो सुभान अल्लाह अल्लाह को असा सबनी के रब जो कुर्ब नसीब आमीन हबीब जे कुर्ते मुबारक के वसीले दुआ का करो मौला असा के पर कुर्ब अता फरमा आमीन सुभान अल्लाह इतने वाले के कुर्ब नसीब थे तो उनके अखन कन्नन हथन पैरन में रब जो नूर जीवने उठा जेके कुर्ब तला फतदल्ला मिलो जेके कुर्ब आब तो से मिलो वो मगल पार नबी हबीब करीम फरमाया रब एदो करीब जो एदो वेठो जो मुझे रब एदो वेठो आयो तो रब जे कुदरत वाला हथन दी ठठार मुझे सीने में महसूस गया है सुभान अल्लाह सुभान अल्लाह एड़ो मुझे महबूब के मिलो खुदा जी की कसम मुझे यकीन है त रोज़े पाक माजे नजर विच महबूब तेरन आशिकन के दिसे सुभान अल्लाह सके तो यो लफ्ज न चेबो बल्कि
इहो यकीन रखो तो हुता खां नज़र पईया मुंहिंजो लॻपाल नबी हिते पंहिंजे आशिक़नि खे ॾिसी रहियो आहे हबीबे किबरिया के अल्लाह वही जो शरफ अता फरमायो मुझे महबूब के शिफात जो मकाम अता फरमायो यानी मुझे लॻपाल नबी के रब फरमायो हबीबा जे तू चाहे जे दो गुनहगार हुजे तुझो उम्मती बदकार हुजे पर तुझे ते शफ़क़त जो हथ रखने मां रब ते जा गुनाह न ॾिसंदुस ते जो खताऊं न ॾिसंदुस ते जा ऐब न ॾिसंदुस जेके हथ रखी पाण सां गॾाए जन्नत में उमारी दे मां अल्लाह के उहो माण्हू बख़्शल नज़र थो अचे जेको तुंहिंजो मंज़ूरी नज़र आहे ये जन्नत में वठी वेंदा हदीस आहे बुखारी शरीफ जी अबू बकर फरमायो त अल्लाह जो फज़ल जन्नत में वठी वेंदा सुभान अल्लाह छा वठी वेंदा अल्लाह जो फज़ल बुखारी शरीफ जी हदीस पढ़ा पे अबू बकर फरमाया अल्लाह जो फज़ल जन्नत में वठी हिकड़ो साहबी थी बीठो अर्ज़ की या रसूल अल्लाह छा तव्हां खे रब जो फज़ल जन्नत में वठी वेंदो वॾो सवाल की बड़ो अजीम सवाल की हबीब फरमायो हां मुखे रब जो फज़ल जन्नत में वठी वेंदो हबीब करीम ने वज़ाहत पे कई क़यामत ताईं अचण वारनि उम्मतनि खे सबक पे ॾिनो जन्नत तॾहिं मिलंदी जॾहिं रब जो फज़ल मिले ऐं अल्लाह जो फज़ल तॾहिं मिलंदो जॾहिं नबीअ जी ग़ुलामी इख्तियार कबी अल्लाह ताला मुझे महबूब के मकाम महमूद अता फरमायो वल बुर्रा कदी सारी दुनिया में महबूब के अता कई मेराज अता फरमाई गई मुझे महबूब के अल्लाह ताला मशरिक का मगरिब जनूब का शिमाल के बीच में जेके इंसान हैं जेब हैवान हैं जा मखलूक कर रहे थे हर मखलूक जो नबी अल्लाह तुझे मुझे महबूब मुस्तफा के बनाए हुआ है सुभान अल्लाह अल कौसर अल्लाह मुझे महबूब के कौसर अता फरमाए मुझे महबूब करीम के तफसीरुल कलीम छोड़ के अल्लाह खवाल बनाए चलियो जिका होना होया मुझे नबी जो हाथ लगे मुझे महबूब ने मुबारक आंगुलियों उनमें शैन ते पड़ने के कराए अल्लाह ताला करने के खराब बनाए चलेंगे हुए सुभान अल्लाह 3000 साहबी गया गज़वे से वापस मोड़ने पिया 3000 जना हुआ हबीब करीम ने सामने हिकड़ो प्यालो पानी जो आंदो हुआ या रसूल अल्लाह पूरे लश्कर में इन पानी का सिवा ॿियो को पानी नहीं सैयद फरमायो प्यालो वारो ये आंगुरियूं भरे ऐं प्याले में जो रखल था पानी इने प्याले मां निकरण लॻो जो चश्मो पत्थर के थोरो निकरंदो आहे जानवर स्तन पानी पीतो पर मशकू भरियो सी मना थाम भया सी प्यालो ओतरो जो ओतरो भयो बड़ी सुभान अल्लाह मुझे महबूब दिला अल्लाह ताला हबीबुल करीम के रब एड़ो दर्जो नो जो इस्लाम सुन को ओड़ो मुने महबूब उन सदा नहीं गाया तबरा मुझे नबी जो आवाज बुधंदा होया ओ नबी नो मुझे लजपाल नबी ने सामने अचे एक ते उनजी नजर पवे या न पवे नबी न मुझे महबूब जो दीदार करे वठना होया लजपाल नबी के अल्लाह ताला दर्जो दिनो जवान मुझे इशारा कंदा होया चंद्र के टुकड़ा करे चलीदा होया रब शम्स इशारे से सिद्ध के वापस बताई ना होया मुझे लजपाल नबी के अल्लाह ताला
फरमाए मुझे लजपाल नबी के अल्लाह जब हुस्न अता फरमाए वे साबिन कि मुझे महबूब की शान बयान अता कर हजरत सैयदना मौला अली हजरत सैयदना अनस बिन मालिक हजरत सैयदना अबू हुरैरा हजरत सैयदना बर्रा बिन आजिब सैयदा आयशा तुल हुमैरा हजरत इब्न अबी हावा हजरत अबू जुहैफा हजरत जाबिर बिन समूरा हजरत उम्मे माबद रदियल्लाहु तआला अन्हा हजरत इब्न अब्बास हजरत मुअर्रद बिन मुहैजिब हजरत अबू तुफैल हजरत अत्ता बिन खालिद हजरत खुरैम बिन फातिह हजरत हकीम बिन हिजाम हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक हजरत उमर फारूक रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन सभी सहाबे मौजूद ये तवील रिवायत आए चले तकान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़हरुल जोर से सुभान अल्लाह के ज़माना में सुभान अल्लाह सहाबी ने गरीबान नबी जा सफाई का चले मुझे महबूब जो रंग मुबारक तातो हसीन हाय हाय महबूब अशजरनास मांग में सबका बहादुर हो गया मुझे लजपाल नबी जा पैर मुबारक न फटा हुआ न नंगा हुआ मुझे नबी जो अखियों न वगियो न नंधियो बल्कि कारों कचरे अखियों जो सुनो न पाएंगा हुआ वही गुस्सोई अखियों महसूस थींदियो यार बड़े की नबी की एक तारीख में आ आशिक तुम्हें में लब के लिया किथों सोना तेरे नाल दा सुभान अल्लाह आका में लब के लिया किथों सोना तेरे नाल दा दुनिया ते आया कोई तेरी ना मिसाल दा दुनिया ते आया कोई तेरी न मिसाल दा मुख चंद बदर शाशानी मुख चंद बदर शाशानी मत चमक दिला दुरानी काली जुल्फ ते अख मस्तानी काली जुल्फ ते अख मस्तानी वो सोने मेरे दी निशानी में लब के ने आ किथों सोना तेरे नाल दा दुनिया ते आया कोई तेरी न मिसाल दा आका दुनिया ते आया कोई तेरी न मिसाल दा सुभान अल्लाह हजरत सैयदना बर्रा बिन आजिब तो फरमाए हजरत सैयदना बर्रा तो फरमाए मार अयतु मिन ज़िलिमतिन फी हुल्लतिन हमरा अहसनु मिन रसूलिल्लाह सुभान अल्लाह गाढ़ो बको पाए गाढ़े बके दी धारीदार लकीरों अच्छो लिबास उनमें गाढ़ो लकीरों न लकीरों मारो कपड़े पहने तेरे मुझे महबूब इंदा हुआ तो अहसनो मिन रसूलिल्लाह असा को मारो के लोग ठोसी जब मुझे नबी का वधीक सोजे तेरे गाढ़े लकीरों वाला कपड़ा पहने इंदा हुआ तो मुझे महबूब पूरी दुनिया में सबका हसीन मरजबीब सुभान अल्लाह बड़ी जो सुभान अल्लाह सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए मार अयतु शैयन अहसन मिन रसूलिल्लाह बड़ी पूरी जिंदगी में मुझे नबी जड़ों को सोनो इठो ही बोले
अंधो थी वियो उनखे ऐब नज़र कोन ईंदा आहिनि सम्झो था ऐब नज़र कोन ईंदा आहिनि पर उहे दुनिया जा आशिक़ आहिनि ये मुंहिंजे लजपाल नबी जा आशिक़ और मजनू आशिक़ जो लैला दे लैला हुई कारी सम्झो था डांगी जहिड़ो मुंहुं हुयसि उन ते आशिक़ हुयो माण्हुनि जे अंदरि मजनू छो पंहिंजी ज़िंदगी बर्बाद कई लैला जे मथां आशिक़ जे हाउ पंहिंजी दिलि पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे हवाले शाइर शाइरी लिखंदा आहिनि त हुन में रुॻी कूड़ कुटींदा असांजो महबूब अहिड़ो ईअं हूअं शाइर कूड़ हणंदा हक़ीक़त सां हुन जो को तालुक़ ई कोन बस जेके शाइरी जो ज़ौक़ रखंदा तंहिंखे ख़बर आहे शाइर में जे हाल जी जेके शाइरी पढ़ंदा तंहिंखे ख़बर आहे ॻाल्हि हुजे या इक़बाल हुजे या लतीफ़ साहिब हुजे को न को मिलावट ज़रूरु करे वेंदा सम्झो था त हुन में शेरनि में मिलावट हूंदी आहे पर जेका वाखाण सहाबी मुझे मुस्तफा जी दा कन उन में मिलावट न होती हुई निज पिच मुझे बाबू जो हुस्न बयान नजी सुभान अल्लाह तो शैरन आसम रसूलुल्लाह मुझे महबूब जड़ो मुझे अख कने न ॾिठो कीअं भला कहिड़ी हुस्न जी ॻाल्हि ॾिठी कि कअन शम्स तजरी फी मुझे महबूब जे हुस्न चेहरे में दा चमकार हूंदा हुया कि अचानक जे सिज ते नज़र पड़े सनदे चेहरे में ये महसूस थींदो सिज हली वियो आहे इदा तहिका जॾहिं मुंहिंजा महबूब खिलंदा हुया खिलण जे लाइ टे लफ़्ज़ इस्तेमाल थींदा आहिनि हिकिड़ो तबस्सुम ॿियो ज़हिक ॿियो कहकहा तबस्सुम माना मुस्कुराइण तबस्सुम माना मुस्कुराइण कहकहा माना वॾा टहक ॾियण वॾे आवाज़ सां खिलण ऐं तहक सरबो आहे त एतिरो माण्हू खिले जो दंद ज़ाहिर थी पवनि एतिरो माण्हू खिले जो बात खुली वञे दंद ज़ाहिर थी पवनि हिते हज़रत अबू हुरैरा तो फरमाए इज़ा तहका मुंहिंजा महबूब जॾहिं खिलंदा हुया संदनि जा दंद मुबारक ज़ाहिर थींदा हुया यतल्लअ फिल जुदुरे मुझे महबूब मुस्तफा जे दंदनि जा चमकाट असां दर दीवार ते महसूस कंदा हुयासीं रात जे वक्त में मींहुं वसे खिमण जा तजल्ला थियनि जंहिं पासे उंडे हुजे अंधकार लॻी पई हुजे अचानक सिज खिमण चमके खिमण जो तजल्लो थींदो आहे तो पूरो ज़मीन जो इलाइक़ो रोशन थी वेंदो आहे दर दीवार मुनव्वर थी वेंदा है तशरीह ॾियणी अथई जब खिमण जो तजल्लो थींदो आहे उते में रोशनी थी वेंदी आहे तॾहिं करे मुंहिंजा महबूब मुस्कुराईंदा हुया खिलंदा हुया संदनि जा दंद मुबारक ज़ाहिर थींदा हुया दंदनि जे ज़ाहिर थियण सां असांजा दर दीवार मुनव्वर थी वेंदा हुया मुल्क त इहा आहे न मुल्क त इहा आहे न दुनिया वारनि जे पोयां आहिनि उन्हनि जे माशूक़नि जी मुर्कड़ जे लाइ चवंदा त असांजो सिर्फ़ु क़ुर्बान थिए पर मुस्तफ़ा जा आशिक़ जो दम में महबूब मिठा तुंहिंजे मुर्कड़ तां सदके सत बार कयां सदके सब माल मनियूं मिलकत घर बार कयां सदके का जन्नत जी वाश न कहूं जी हाजत है न का जन्नत जी वाश न कहूं जी हाजत सब मायूं महल तोता संसार कयां सदके
राती सावयस रात जो बक्ता बकरियों चारे चे बिहारी रोतो रहो अल्लाह जे मुझे लजपाल नबी जो मुखड़ो अगन आदो दे तो नी दीदार गया रात जे वक्त में उता घराने तो आबा माल छड़ियो मिलके त छड़े घर छड़े हाथ पजे नबी जो दीदार करे सुभान अल्लाह आधिया रात जो मुके सो सरवर याद पियो निंद नैन की फिटी मुके होत है याद पियो इश्क उदमा ताजन मुझा जोश में जेरा चलन सिद्ध में सिखाए रखी रहूं जन के मेरा मिंबर याद पियो मदीने पाक में कोतो मान का पूछा तो करे अब्बा मुझे महबूब किथे आ मुझे लजपाल नबी किथे आ दस लो के जो को पुनल दसवी अद्यो मत आया बिरी है में बेवसरी अद्यो के जो को पुनल महबूब मुस्तफा करीम जंगे ओद दे जबरे ओद दे रवाना जाए दुश्मन हमले पे भी चाहे महबूब ते दुश्मन सागर जे ला जाए हे आशिक संदरो दी मैदान जंग में से पोतवा एना दुश्मन दा तीर का लगन तलवार को लगन नदी निगाह पाटी हयाती के तो बिनाए दी मुझे पर एक झलक पर महबूब दे मुखड़े के गोली एंगरी जगह ते महबूब करीम जे मथा नजर पिया दुश्मन जेनी पासे हबीब ने मथा हमले करो भी चाहे हबीब करीम जे सामो जे बिठो या रसूल अल्लाह तो जो परवानो परे का पंथ करे आयो है मुझा महबूब तुझे दीदार करन देला सही करीम फरमायो दुश्मन जे विच में बिठायो तलवार कर दुश्मन के परे करो था आशिक जख्मन का चोर थी जमीन ते गिरवा जिनमन बेहोश थी हेठ पियो होश आयो त सारे निकाऊं बोलने थियो त किथे मुझे महबूब जो चेहरो सुभान अल्लाह हबीब जे चेहरे के बोले पियो नजर फिराई त महबूब नजर न आया अचानक लजपाल नबी सामू का गुजरा रोड पर के या रसूल अल्लाह महबूब कयो ॾाढो दुख सतायो महबूब कयो ॾाढो दुख सतायो भाया बुथिया दुश्मन पंहिंजन बिज़ायो दिली हाल कया कैसा नाहे हाल जो को मरम हर मानव मेरे इंसान मुझे जीव जलायो मुझे महबूब जे मुखड़े ते जड़े नजर पिया लड़के या रसूल अल्लाह तुझो परवानो तुझे मुखड़े दिसन जेड़ा बेताबा मुझा महबूब बने चेहरे की ज़ियारत करायो मुझा महबूब वेठो आया तकबल पे सिर में जो मारे आशिक तुझो शान हर सिर के जो वक्त आयो तो सिर महबूब करीम जे कदम दे सुभान अल्लाह सुभान लका जन्नत जी ख्वाहिश लका हुन जी हाजत सब मारी महल तोता संसार कया सदके फुस्तु बिरब्बिल काबा काबे जे रब जो कसम आज मुझे दिल जी मुराद पूरी थी वई माण्हू पुछा पियो केड़ी मुराद पूरी थी जो सिर चे तो मुंहिंजो हुजे कदम मुस्तफा जा हुजन दम थई सुभान अल्लाह
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि हबीब अल्लाह। हज़रत सैयदा उम्मे बदर रज़ियल्लाहु ताला अन्हा की फरमाए जदीद अजमलुन नास मिन बईदिन कुमन परे का ईंदो हुयो माण्हुनि जे मजमूए में मुंहिंजा महबूब वेठा हूंदा हुया परे खां जॾहिं नज़र पवंदी हुई निगाह पवंदी हुई मुंहिंजे महबूब जे मुखड़े ते नज़र पवंदी हुई परे खां चवंदो हुयो त मुंहिंजा महबूब सभिनी माण्हुनि खां वधीक सुहिणा आहिनि। परे खां माण्हू घणा माण्हू वेठा हुया खबर कोन पवंदी आहे त केरु सुहिणो आहे केरु गोरो आहे केरु चिठो आहे खबर कोन पवंदी आहे पर हज़रत सैयदा उम्मे बदर रज़ियल्लाहु ताला अन्हा की फरमाए त मुखड़े ते नज़र पवंदी हुई त मुंहिंजा महबूब परे खां ई सुहिणा महसूस थींदा हुया पर करे हीअं थींदो आहे त परे खां का शइ चङी महसूस थींदी आहे वेझो पहुची हुनजी हैत तब्दील थी वेंदी आहे हुनजी सूरत में बदलाव महसूस थींदो आहे उम्मे बदर जी फरमाए व अल्लाह वसनुहु मिन करीब त हूं ई सुहिणा लॻंदा हुया जॾहिं को माण्हू वेझो थी ॾिसंदो हुयो त मुंहिंजे महबूब जो मुखड़ो जीअं परे खां सुहिणो लॻंदो हुयो वेझो खां अञा वधीक हसीन माजबी महसूस थींदो हुयो। वरी जो सुभान अल्लाह। हज़रत सैयदना अबू हाला जो फरमाए तयदल्लहु वजहुहु मुझे महबूब जे चेहरे में एड़ा चमकार हुआ हुया त लखलम कमर लैलतुल बदर जब चोड़ीअ जो चंड रात जो चमक चमक दमक ॾेखारींदो आहे मुंहिंजे महबूब जो मुखड़ो चोड़ीअ जे रात वारे चंड वांगुरु हसीन ऐं सुहिणो महसूस थींदो हुयो। तकलीफ़ आयो जो टाइम थक जो न नबी दी वाखान में दे मानो त महबूब जी एक वसम बुधण जे ला सिर जा नज़रानो पेश सुभान अल्लाह। हज़रत सैयदना हैदर करार नबी में बिरादर सुभान अल्लाह असदुल्लाह गालिब सैयदना अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु ताला अन्हु वरदा मौला अली को फरमाया माण्हू ॿिया सहाबी उन जी गवाही ॿुधव इन घर जी गवाही सुभान अल्लाह। अली के पूछा कि तो मौला बता मुझे महबूब केॾो सुहिणो हुयो हज़रत अली तो फरमाए मन रआहु बदीहतहु व मन खालतहु मारिफतन अहब्बहु सुभान अल्लाह। मुझे महबूब करीम के वाज़े ॾिसंदो हुयो त फिदा थी वेंदो हुयो जेको मुझे महबूब के पुठियां खां ॾिसे पुठियां ॾिसंदो हुयो त चवंदो वाह जो हबीब बीठो आहे वाह जो सुहिणो हबीब बीठो आहे जॾहिं साम्हूं ईंदो हुयो हबीब जे मुखड़े ते नज़र पवंदी हुयसि अखियूं में मिलंदियूं हुयो चहिरे अनवर ते जॾहिं नज़र पवंदी हुयसि अली तो फरमाए जॾहिं मुखड़े ते कंहिंजी नज़र पवंदी हुई महबूब जे गुलाबी गिलनि ते महबूब जी पेशानी ते मुझे महबूब जी सुहारी मुबारक ते जॾहिं नज़र पवंदी हुई सुभान अल्लाह अली तो फरमाए ॾिसण सां हबीब जी मोहब्बत में गिरफ़्तार थी वेंदो हुयो। सुभान अल्लाह। इसलिए जब लम अर कबलहु वला बादहु मिसलहु वाह जो सुनो वाह जो हसीन मुझो नबी जो इन हबीब जड़ो न अब कदे ॾिठो न बाद में कदे ॾिसी सघां थो। मोहिजी वेंदो हुयो हबीब जे मुखड़े खे ॾिसी मोहिजी वेंदो हुयो चवंदो त बसि
महबूब मुझे बच्चा बार तुझे नाले ते सुभान अल्लाह ओ तुझे जुल्फ जे बंद हाय हाय सुभान बंद विथा ओ जिंदा नजारे मान लो तुझे जुल्फ जे बंद सुभान अल्लाह बंद विथा जिंदा नजारे मान लो तुझे शाही दस्तर मानमते तुझे शाही दस्तर मानमते ओ मेहमान हज़ारे मान लो तुझे जुल्फ जे बंद सुभान अल्लाह यार हाँ सुभान अल्लाह हज़रत सैयदना सुफियान बिन आसी रज़ियल्लाहु ताला अन्हु को फरमाए कि मुझे महबूब मुस्तफा करीम मेरे जिस्म में ऐसी खुशबू इंदी हुई कान यनिम्मु अला मिस्का कि मुझे महबूब के जिस्म अतर दे पत्थर न मुश्क वही रहो जे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब क्या वणी की महबूब जी क्यों यार हाँ हज़रत सैयदना जाबिर बिन समरा तो फरमाए अन्नहु मसा खत्तहु फवजदतु लियदिही बरदन व रीहा मन धोबे से मुझे महबूब जब जो उसे हबीब करीम पर मुबारक हथ मुझे गिल्लत रखो है सुभान अल्लाह हिकिड़ी ॿी रिवायत आहे हज़रत सैयदना जाबिर बिन समरा छा कंदो हुयो जो पंहिंजे चेहरे ते हथ फेरे ईअं थी मोनी सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हथ लाहे चुमंदो हुयो सुभान अल्लाह वो बीमार ईंदो हुयसि ये गिल ते हथ रखे उनजे मथा हथ लाईंदो हुयो कंहिंखे पाण में सूर आहे ये गिल ते हथ रखे ये हथ फेराईंदो हुयसि हिकिड़े साहबी खे मथे में सूर पियो ये गिल ते हथ रखे मथे ते जो हथ फेराई मथे जो सूर गायब को माण्हू बीमार ईंदो हुयो हज़रत जाबिर हथ लाए गिल ते उनजे मथा हथ रखंदो हुयो माण्हू चवनि साईं छा मां लाए केॾीमहिल हथ में गिल ते लाए चुमो था केॾीमहिल माण्हू खे शिफ़ा था ॾियो मुझे गिल्लो मुबारक गिल्ला जंहिंजे मथां रहमतल लिल आलमीन नबियत जा मुबारक हथ रखिया हुया सुभान अल्लाह हाय हाय हक मुर्शिद हक सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब ॻाल्हि सम्झो था अलाए को था हाँ यार हाँ सुभान अल्लाह हज़रत जाबिर तो फरमाए जॾहिं हबीबन हथ रखियो आ त मां हबीबन जे हथनि जी थधाण महसूस कई ऐं हथनि में हुई मुएरी खुशबू कदे न महसूस कई का अन्नमा अखरजा मिन जूनति अत्तार मुझे लजपाल नबी के हाथ में जेका खुशबू हुई जो अत्तार जे डबी मां जने अतुर रखंदा वो हथ जो अत्तार जी डबी मां नितो हुजे न हो खुशबू नहीं हुई हथ में ये खुशबू अल्लाह कुदरती रखाए चली सुभान अल्लाह हाय हाय हज़रत सैयदना जाबिर बिन समरा तो फरमाए मस्सहा बितीबिन औ लम यमस्सहा महबूब खुशबू हन या नहले महबूब अतर हन या नहले हबीब दे जिस्म अतर मा हुई खुशबू महसूस थी मुसाफिरुल मुसाफा फयज़िल्लु यौमहु यजिदु रिहा जब मानो हिक दफो हबीबन सा हाथ मिलाईंदो हो सुबह जो हाथ मिलाए शाम ताईं हाथ मिलाइण वारे जे हथ मां खुशबू लॻंदी हुई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ए मुल्लो चयो त नबी तो मुजड़ो हां पंजाब तो दुश्मन पर हो वरी परे पासे वारा शुरू थिया रे खबीस कौम हिकड़ी जेके लिबरल सॾंदा लिबरल ईअं नथी हर भरू अचे रोशो चढ़ियो अथनि छा नबी सोने जे शान में तव्हां गुस्ताखी कंदो ऐं असां वरी चुप करे वेही रहंदासीं तव्हां भई बकवास कंदो था चओ था त बसि हुकूमत असां सां गॾु आहे बसि इमरान ख़ान साहब ईअं वाही तबाही बकी वञे तकरीर में त बसि असांखे साथ मिली वियो उन्हनि जो न मिठा
आशिकन जी गर्मी ना ता डिठी कोने का समझदा कि ना हक मुर्शिद हरारत ईमानी दी तवा के ना खबर कोने का खालिद बिन वलीद महबूब करीम जे वार मुबारक जेला जंगी यरमुक में 18 तलवारूं साईं जो टुटियूं 18 तलवारूं एडी जंग हली विड़दा रहा हिकड़ी तलवार टुटी बी तलवार टुटी 18 तलवारूं में टकराए भी पियो वजन 18 तलवारूं टुटी वियो साईं जे टोपी मुबारक में वार मुबारक साईं जो पियो उनके खणन जे ला एतरो विढ़या एतरो मुजाहिदो कन एतरी कोशिश कन जो आसपास में कुछ सहाबी 8-10 जना उए शहीद थी विया सिपह सालार होया सैयदना खालिद बिन वलीद बचाइण जे ला मानन चो साईं जानियूं ज़ाया कयो साईं फरमायो जानियूं ज़ाया न थियो इन ये महबूब जे वार मुबारक थी कुर्बान थी एहतजाज जुलूस नामूस रिसालत जे ला थे तो उन्हें ते तकलीफ थी थे हे जो ताजी अम्मा मरी वई हुई बेनज़ीर तो सजी सिंध के तबाह करे छजो घर टोड़े छजो बैंकुन के साईं मुजा अचन पिया साईं मुजा जीए भुट्टो आयो तो बैंक में साईं मुजा सभई पैसा खणी एटीएम कीले जंजीरन में बधी वनी घरन में एटीएम मशीन रखिया मार का खुदा जी पवे इहो नुकसान था कि याद कोने को साईं मुजा अहले सुन्नत वाला निकता है मानू जो जीण जंजाल करे छडियो तन हिय करे छडियो तन वो करे छडियो तन हे जो सिंध के 50 साल पोइते असा जे खादिम हुसैन रिजवी कयो हो दिलबर साईं कयो हो हिन आशिकन कयो हो तव्हां जो कारो मुंह थियो हो जो 50 साल सिंध के पोइते करे छडियो हो हे साईं मुजा 126 ॾींहं धरणो हणी वेठो असांजो वज़ीर आज़म साहब ये जेके उते नाच गाना तयार साईं मुजा आंटियूं छा चवंदा आहिनि साईं ओ ॿियनि वारियूं आंटियूं अचे बीठियूं नच गाना गायव इहो तव्हांजो इस्लाम जी तबलीग पे हली इहो तव्हां साईं मुजा वॾो साईं मुजा पाकिस्तान खे फ़ाइदो ॾिनो इहो तहकीक है त इन हिकड़े धरणे जे करे पाकिस्तान के 50 अरब रुपये का वधिक नुकसान पे हुयो सुभान अल्लाह 50 अरब का वधिक एडो नुकसान के बदी आशिक रसूल नामो से रिसालत जरा निकता तो उन जरा ता के बड़ी वाई तबाही लगे बुधो महबूब मुस्तफा करीम जी नामूस जला सका गाल बर्दाश्त कोन करा आओ बाकी ने गलत हो जाए असा पाजो सिर बढ़ाईंदासी हर शे कबूल आ सके पेट्रोल 104 रुपया थी वियो असा कबूल कयो सीएनजी 105 रुपया तो महंगी कई असा कबूल कई से साईं मुजा ओ साबुण जी जरी वहा महंगी अटो महंगो चावल महंगा गरीब मिस्कीन जो जीण जंजाल कई कबूल कयो सी पर बुधो गवर्नमेंट वारो असा महबूब मुस्तफा जी नामूस जे मथा का आंच बर्दाश्त कोन कंदा जज साहब वेवा मैंने कुरान और हदीस को सामने रखकर फैसला दिया है पहले दुरूद पढ़ाए फिर कलमा पढ़ाए तो के कलमे पढ़ने की जरूरत केड़ी पे हां चोर के चोरी लिकाइण जे ला जरूरत पवंदी आहे वमू चोरी कोन कई आहे हिकड़ो माण्हू चोर आहे कोने वो छाते ला सफाई पेश करे आओ न समझण जी ॻाल्हि आहे हिकड़ो चोर आहे वो सफाई पेश कंदो कसम खणंदो साईं मुजा मुंह हे कम कोन कयो हिकड़ो माण्हू आहे बेदो बेगुनाह आहे त उहो माण्हू कसम छा जे ला खणंदो असा जज्बात में इहो ॻाल्हि नथा कयूं कुरान ऐं हदीस मुंहिंजे नबी जो जुब्बो मुबारक अखियुनि जे आगे पियो आहे मस्जिद में वेठा आहियूं जज साहब खे अर्ज़ आहे गवर्नमेंट जा नुमाइंदा मूंखे ख़बर आहे असांजी महफ़िलुनि में अची वेंदा आहिनि ॿुधो जज साहब हिकड़े केस जी तहकीक जे ला इस्लामाबाद में कराची अचे थो हिकड़े केस जी तहकीक जे ला कराची इस्लामाबाद में कराची में अचे केस जी तहकीक करे तो आया है केस हकीकत है या गलत है का इस्लामाबाद में बालाकोट वने तो बालाकोट जबल पहाड़ जे विच में साईं मुजा परेशानियों खणी गाड़ियों खणी वनी पहुंचे तो ते बालाकोट में से केस जी तहकीक दी हले केस जी तहकीक करे तो छा इस्लामाबाद का 3 कलाक जे पंध ते ननकाना साहिबा इन केस जी तहकीक जला एडो हसास केस एडो हसास मामलो इन जी रुगी घरा निकरी न केस जी तहकीक न तो करे सकी अब आहे किना गलत हो जाओ
जे जज पाण अचे उते साम्हूं बीह आहे आशिक रसूल आहीं त तूं पाण अचे बीह ऐं उन केस जी तहक़ीक़ कर इंशाअल्लाह जे मोमिन हूंदे त तोखे गुस्ताखी नज़र ईंदी ऐं या रब जेका आहे सरेआम फांसी ते चढ़ो असांजो मुतालबो आहे गवर्नमेंट खां महिरबानी करे मोहब्बत वारनि जो इम्तिहान न आहे वठिबो घणा ॾींहं इम्तिहान वरितो अथव असां हर ॻाल्हि में सबुर करे सघूं था पर महबूब जी नामूस में को सबुर न आहे असां पंहिंजा बच्चा बि क़ुर्बान कंदासीं असां पंहिंजा ॿार बि क़ुर्बान कंदासीं असां पंहिंजो माल बि क़ुर्बान कंदासीं असां पंहिंजी जान बि क़ुर्बान कंदासीं महबूब जे नाले खे असां सभई मुतालबो था कयूं गवर्नमेंट खां आहे करमी जमात जो मरकज़ी प्रोग्राम आहे गवर्नमेंट खां मुतालबो आहे गवर्नमेंट का यो मुतालबो आहे त महिरबानी करे जेको हाई कोर्ट फैसलो ॾिनो हुयो जेको लाहौर जी कोर्ट फैसलो ॾिनो हुयो गुस्ताख रसूल औरत खे फांसी जो सुप्रीम कोर्ट केस खे ईअं बरक़रार रखियो वञे जेके सबूत गवाह तव्हां साम्हूं आंदा विया हुया हाई कोर्ट में ऐं सुप्रीम कोर्ट में उहे ई तव्हां जज साहब जे साम्हूं रखो ऐं उन तहत फैसलो ॾिनो वञे गुस्ताख रसूल जी सज़ा मौत बरक़रार रखी वञे क़बूल आहे अल्लाह मदे करो सभई अल्हम्दुलिल्लाह असां महबूब जे नाले ते सिर ॾियण वारा ऐं गवर्नमेंट खे ख़बर आहे त साईं मुंहिंजा ॿिया जेके चमचा तव्हां जा निकिरंदा आहिनि वञी घर में सुम्ही पवंदा आहिनि जेको त छोटा सा तबका है जो काम कर रहा है इमरान खान साहब जो छोटा तबका है तू 126 ॾींहं चौक ते वेठे इस्लामाबाद में पंहिंजा मुतालबा न मञाए सघे ॿिनि ॾींहंनि में छोटा तबका तोखे मञाए न त असांजा मुतालबा क़बूल कर ख़बर पई तोखे ते छोटा तबका न आहे ॿुधो हे अहले सुन्नत व जमात आशिकाने मुस्तफा पाकिस्तान जा 70% आशिकाने मुस्तफा सुभान अल्लाह मुस्तफा करीम जी मोहब्बत आहे जो पाकिस्तान हली रहियो आहे सुभान अल्लाह हिकिड़ो बुज़ुर्ग हुजे जॾहिं 65 वारी जंग लॻी मस्जिद नबवी में आरामी हुयो चए तो ख्वाब में ॾिठमि त मुंहिंजा महबूब मुस्तफा करीम घोड़े ते सवार आहिनि या सवारी ते आहिनि गिरदो गुबार चेहरे ते आहे सफ़र जा आसार आहिनि साईं परेशानी में किथे वञी रहिया आहिनि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह घणा ॾींहं थी विया आहिनि तव्हांजो दीदार नसीब न थियो आहे महबूबा बीहो त तव्हांजो चेहरो ॾिसां तव्हांजो दीदार कयां साईं फरमायो अथव छत मुंहिंजो राह न रोक हींअर पाकिस्तान में मुंहिंजा आशिक़ काफ़िरन हमलो कयो मां पंहिंजे मुस्लमान भाइरनि जी पंहिंजे उम्मतनि जी मदद करण जे लाइ थो वञां पियो ॿिए बुज़ुर्ग ख्वाब में ॾिठो त ग़ज़वा बदर में जेके शहीद थिया हुया उहे बदर जा शोहदा मुंहिंजे लॼपाल नबी आहिनि हुन बुज़ुर्ग चयो या रसूल अल्लाह दीदार करायो किथे था वञो पिया हबीबन फरमायो पंहिंजा बदर जा सहाबी वठियो ऐं पाकिस्तान जे उम्मतनि जी मदद करण जे लाइ असां वरी महबूब खे इहो सिलो ॾियूं जो महबूब जे गुस्ताखनि खे आज़ाद करे छॾियूं असां इहो नबी खे सिलो ॾियूं उहो महबूब असांखे मुस्तफा महिरबानी फरमाए ऐं असां वरी पंहिंजे नबी सां धोखेबाज़ी कयूं ॿुधो महिरबानी कयो गवर्नमेंट वारो तव्हांजी हुकूमत न हली सघंदी जे गुस्ताखनि खे तव्हां अहमियत ॾिनी ऐं असांखे ख़बर आहे तव्हां मजबूर आहियो तव्हांजे मथां दुनिया जो दबाव आहे तव्हांखे ॿाहिरियुनि एजेंसियुनि जा दबाव विधा विया आहिनि पर को दबाव बर्दाश्त न करे इमरान खान साहब जे मुस्तफा सां वफ़ादार आई अल्लाह तोखे दुनिया आख़िरत में सब को करे सुभान अल्लाह समझो था कि कोन समझो अल्हम्दुलिल्लाह असा मुस्तफा जा परवाना आई सुभान अल्लाह उम्मीद आहे त असांजी ॻाल्हि जो भरम रखियो वेंदो इंशाअल्लाह करमी जमात जो भरम रखियो वेंदो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि जाबिर बिन समरा फरमाए युसाफिहुल मुसाफहा मुझे नबी जैसा हाथ मिलाएगा होया तो वो सजदी उन हाथ मिलाने वाले के हाथ में मुझे नबी की सुभान हुई सुभान अल्लाह हज़रत सैयदना जाबिर को फरमाए जरे व यदहु अला रअस सबिये पार नजरा मुझे नबी के हुजूर में इंदा होया
साइदर शफकत फरमाए पान जे मथन ते हथ फेरींदा हुया उनजे गिलन ते हथ फेरींदा हुया मेहरबानी फरमाईंदा हुया साहबी चवंदा यूरफो मिन बैन सिबियान बेबीहा असा सुञाणंदा हुयासीं त हे ॿार महबूबुल करीम न वटा आयो आहे हाय हाय सुभान अल्लाह ये सुञाणंदा हुए तव्हांखे कीअं ख़बर पवंदी हुई कि जंहिंजे महबूब शफ़क़त जो हथ रखंदा हुया उनजे दिलनि मां उनजे जिस्म मां सुरहान महसूस थींदी हुई साहबी चवनि था जॾहिं मुंहिंजा महबूब खे गली मां गुज़री वेंदा हुया त उहा गली हूंदी हुई असां समझी वेंदा हुयासीं त हाणे असांजा हबीब हिन गलीअ मां गुज़री विया हज़रत सैयदना अनस बिन मालिक तो फरमाए त महबूब करीम नाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी दार अनस महबूब करीम हज़रत अनस जे घर में आरामी हुया फअरिक गर्मी जी मौसम हुई साईं जे जिस्म मुबारक मां पत्थर वहण लॻो फजात उम्मु हज़रत सैयदना अनस बिन मालिक जी अम्मा हज़रत सैयदना अनस जी मां आई बेकार उमरतिन हिकड़ी शीशी खणी आई तजमउ फीहा इरकहु महबूब करीम जो पत्थर मुबारक उन शीशी में जमा करण लगी अचानक नबी जी अख खुली फसाला रसूलुल्लाह अन सालिका हबीब करीम औरत खाना गाल के बारे में पूछा गई थे छा थी करे कि मुझे पत्थर शीशी में थी विधि जे नजअलु बिनती बिना व हुवा मिन अत्यब तीब या रसूलुल्लाह अपने खुशबू में इजाफा करते हो पर अत्तर में खुशबू जो इजाफा करते हो हबीब दुनिया दा हर अत्तर एक पासे तुझे पसीने की खुशबू अन्ना बेमिसाल सुभान अल्लाह हक मुर्शिद हक सुभान अल्लाह मुझे मुर्शिद मिठे दिल पर जाहिर फरमायो मिठा माखिया ऐसे खा मिठो तू जो सिमारे अतुलाई मुश्क अंबर का तुझो सुरा हो जिस्मारे मिठा आखिया ऐसे खा तो सुनो सारी खलकत में तो सुनो सारी खलकत में हुस्न तो बेखत्म आए तो सुनो सारी खलकत में सुभान अल्लाह मुझे मुर्शिद गान बस खत्म करे दे सारी खलकत में देखो शेर और नदी को आए आखिर में बता तू सुनो सारी खलकत में हुस्न तो बेखत्म आए मिठा माखिया बड़े बड़े आवाज से पढ़ो मिठा माखिया मिठो शरीफ में अचण वारो को एड़े महबूब सा दिल लाण वाला बंदी सुभान अल्लाह छा वाखाण दो कुछ कणा तवा जे सामो पेश कयो थोड़ी गालियों तवा के बुधाण दो जो महबूब के दो हसीना अच्छी चमड़ी जे पोया जिंदगी बर्बाद कई दुनिया जे पोया जिंदगी
हलाक कई पर मिठा थोड़ो सोच जे एड़े हबीब सा दिल लाएंगे तो तुम पान दो बेमिसाल हाय हाय सुभान अल्लाह सोची तो ता बोल सीवियो अमर सीवे माय टकार दिया रिजिक मा बरकत खजी वे अरे सोची तो कहीं परेशानी अची वई है दुख जीवो मिठा सबब भी हुआ जो सन्ना वगड़िया आशिक चालू रुगी नाले खाते नाही लगी सी पटको पातो सी साई कब्र खई सी नाले में मन मसरे दबाए करमी फकीर जो आए मामल मिठो ते बाबा दिल पर साई वटा सिखी आयो पर जे अंदर न बदलियो जे सीने में तब्दीली पैदा न थी मिठा तुझो दे अचण जो को फायदो न थियो तुझो हदीस ॿुधण जो फायदो न थियो फायदो तने आ जे तुझो ज़ाहिर तुझो साफ़ आए तो तुझी दिल में हर वक्त हर घड़ी हुजे अल्लाह सुनी हुई मसला सिखना हुआ सहाबी मसला बयान करना हुआ मुझा महबूब मसला मसाइल बुधाईंदा हुआ वरी हिकड़े पासे अल्लाह जा आशिक बैठा होंदा हुआ असहाबे सुफारा गरीब होंदा हुआ मिस्कीन होंदा हुआ किन ॾींहं ताईं मानी न मिलंदी हुई खाधो न मिलंदो हुयो 40 ॾींहं इन हाल में गुज़ारींदा हुआ जो हिकड़ी कड़ी खजूरी खाईंदा हुआ पेट ते पत्थर वठंदा हुआ ॾींहुं राति महबूब करीम ॾिसंदा हुआ तो बुखार आहे गुज़ार आहे मस्जिद नबवी शरीफ इतने वॾा पालन बि ईंदा हुआ तो वरी उन ग़रीब मिस्कीन सां गॾु वेंदा हुआ जो पेट का बुखार हूंदो हुए जिस्म ते पत्थर कपड़ा हुआ पर दिल में कदे रब की मोहब्बत हुई हुई दिल में हमेशा ये हुआ अल्लाह दिल में शैतान के कहते हो बेतोड़ी मुर्शिद कल्ब के आमर रखी जिक्र की तलकीन बते वही तो कुरान में मसरूफ रही तो वही बदकिरदार में मसरूफ रही या गफलत में जिंदगी बर्बाद करी मोबाइल के सामने रातों जो बातों बिनाए वे थोड़ी देर कुरान की तिलावत न करी रब जो जिक्र न करी हाथ बंद झुकाए पने रब जो नालो वठिया वे तो देते ही तो नालो अल्लाह अर्श अल्लाह का वधी का आला है बुलंद का सुभान अल्लाह है ख्याल करो सभी दुनिया का विश्वास बाहर करो दिल में यादार हो जाए तो बस एक रब राजी रहे माशाअल्लाह चाहेगा दुआ कबूल अल्लाह सुभान अल्लाह साईं करीम जे जुबे जे वसीले से दुआ करना सी आखिर में रोजा मौला सजी दिल के शातिर रही जाकिर आमीन असा के वो नफ्स ता फरमा जेको रादिया है मर्दिया सुभान अल्लाह तो रब वट राजी थियण वारो महबूब मुस्तफा वट मकबूल हुजे वो नफ्स असा के था सुभान अल्लाह कबूल या गा सुभान अल्लाह तवा मोट कंदो अल्लाह रे इंशाअल्लाह केड़ा केड़ा अल्लाह रे अल्लाह अल्हम्दुलिल्लाह पंज वक्त माल पढ़ो ता शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह नमाजी बनायो हाजी बनायो अल्लाह साईं जा महबूब मुस्तफा करीम जो आशिक बनायो अल्लाह जो शुक्र है जो रब सा के हे 15 नसीब कया है पंधक कयूं था पर मिठा दाढ़ी से मोहब्बत रख पटके से मोहब्बत रख मस्जिद से हुब रख सुबह जो उठी साईं जा दुनिया वाला साईं फरमाइंदा है तो मुल्ला मस्जिद बुहारिंदो आ दुकान वालो दुकान बुहारिंदो है और तू थी घर बुहारी दिया तू सुबह जो सवेर उठी पर दिल के बुहारो दे अल्लाह के जिक्र सा अल्लाह के फिक्र सा मुस्तफा करीम दी सलात सुभान अल्लाह
हक मुर्शिद हक सुभान अल्लाह आया दर वो वठो जेको जंहिंमें अल्लाह राज़ी अल्लाह ताला शाह अमली तौफीक अता फरमाए रब शाह मदीने वाले साईं जी मोहब्बत इश्क अता फरमाए साईं जी सच्ची सां माफ़ फरमाए याद हिन शेर जो फोटो केर न कढे तो मुबारक की तस्वीर केर न कढे सो सारत कयो सभई अदब सां वेहो ये समझो वो अर्ज कयो हदीस मुबारक साईं करीम फरमाया जे जुबे दी जियारत पे कपड़े दी आवाज मुबारक दी जियारत पे मुस्तफा करीम जो दीदार सभई इते वेहो शाह साहब के अर्ज करा थी खणी तवा के दिखाई है सुभान अल्लाह करीम जो बच्चा है हाल है उहे असा के जियारत कराइना अल्लाह किबला वीडियो ना मूवी